अस्सलामुअलैकुम। मां भा सलीम जलबाणी के सलाम तो पेश कयां जो शहर जी हर इशू ते पाण मल्हाईंदो पियो अचे, ख़ासि करे ग़रीबनि जी मदद, बीमारनि जी मदद ऐं शहर जी हर इशू ते उहो ॻाल्हाईंदो आहे, मीडिया तौरु खणी ईंदो आहे मथे। हिन महिल जेको मूं हुनजी पोस्ट पढ़ी त असांजे शहर रतेदरे में मंछात जा सरेआम आॾा हली रहिया आहिनि, मंछात सरेआम हली रही आहे। सो मां भाऊ सलीम जलबाणी के ऐं शहर जे माण्हुनि खे भरपूर इन अॾे खे बंदि करण लाइ जिदोजहद में साथ ॾियण जो अपील थो करियां। त मुंहिंजे घर जे भरिसां नादर शाह मोहल्ले में चर्च जो अॾो हली रहियो आहे, सालनि खां वठी हली रहियो आहे, उहो कॾहिं बि बंदि न थियो आहे। नौजवान नसल ॾींहों ॾींहुं तबाह थींदो थो वञे, असांजा बछड़ा ॾींहों ॾींहुं तबाह थींदा था रहनि। इन किने नशे जे करे असांजा घर वीरान थी विया आहिनि, असांजे शहर जा घर वीरान थी विया आहिनि। इन नशे हलाईंदड़नि खे बिल्कुलु गिरफ़्त में आंदो वञे ऐं अॾा बंदि कराया वञनि। रतेदरे शहर जे मेन पाड़े नादर शाह मोहल्ले में जेको ॾींहुं राति चर्च जो अॾो हली रहियो आहे, शराब जो अॾो हली रहियो आहे, हर मंशा जो अॾो हली रहियो आहे, इन मेन अॾे खे बंदि करायो वञे। मां सलीम जलबाणी साहब जो थोराइतो आहियां, शहर वारनि जो बि थोराइतो आहियां जेके इन में भरपूर साथ ॾियनि। असां जेके बि शहर जा माण्हू आहियूं, असां सलीम सां हमेशह गॾु आहियूं, जेको इन इशूज़ ते सदाईं पियो ॻाल्हाईंदो आहे। इहो अॾो हमेशह लाइ बंदि थियणु खपे। मां वरी बि भाऊअ खे इल्तिजा कंदुमि भाऊ सलीम खे त हिन खे मीडिया ते ज़ोर बज़ोर आंदो वञे ऐं इन अॾे खे बंदि करायो वञे। इंतिज़ामिया खे बि अपील आहे।